हेलो वीवर सिंध ट्रिब्यून सां गॾु आऊं आहियां आज़ाद लाल हुसैन। अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं जेका मुल्क जे पाणी जो जेका मसइलो आहे उन ते। मुल्क जो पाणी जो मसइलो जेका आहे उहो इंतई पुराणो आहे। उन में जेका कालाबाग डैम खां थींदे तकरारी जेका कैनाल आहिनि उहो मसइला आहिनि। सो त हींअर जेका ॻाल्हि आहे तकरारी कैनालनि तां जेका तकरारी कैनाल जो जेका इशू थियो उन में सिंध में जेका हिकिड़ी हलचल वधी। उन खां पोइ जेका आहे उहो मजबूरन जेका आहे सरकार खे उहो फ़ैसिलो वापसि वठिणो पियो। ऐं हींअर ताज़ो जेका आहे पंजाब जी वज़ीर आला आहे मरियम नवाज़ उन पारां हिकिड़ो बयानु ॾिनो त पैसो मुंहिंजो ऐं पाणी मुंहिंजो त पोइ ॿियनि खे एतिराज़ छो। त उन ते जेका आहे सिंध में हलचल मची वई आहे त हू माना जेका हुनजो बयानु हो उहो तकरारी कैनाल जी हिमायत में हो त आऊं माना पंहिंजे पैसे ते तकरारी कैनाल ठाहियां या डैम ठाहियां कुझु बि ठाहियां उन ते ॿियनि माण्हुनि खे एतिराज़ न हुजणु घुरिजे। इहा वाज़ह ॻाल्हि आहे त जेका पाणी जेका हूंदो आहे उहो पूरी माना जेका मुल्क में रहंदड़ माण्हुनि जो मसइलो हूंदो आहे, कंहिं हिकु सूबे जो मसइलो न हूंदो आहे। तंहिं करे जेका मरियम नवाज़ जे बयान खां पोइ कोम्पस धुरनि में जेका आहे उहो हलचल पैदा थी आहे। हिकिड़ी माठी थियल जेका तहरीक आहे उहो वरी ॿीहर जेका आहे उथंदे नज़र अचे थी। ऐं उनखां पोइ पीपुल्स पार्टी पारां जेका आहे मरियम नवाज़ जे बयान ते सख़्तु रद्दमल ॾिनो आहे। पीपुल्स पार्टी सिंध जे जेका आहे सूबाई सदर निसार अहमद खोड़ो पारां जेका आहे उहो हिकिड़ो बयानु जारी कयो त मरियम नवाज़ खे ॿुधायो त मरियम नवाज़ जो जेका बयानु आहे उहो CCI जी ऐं आइनी फ़ैसिले जी जेका भंजकड़ी आहे। उन खां अलावा हुन हिकु वाज़ह कंदे ॿुधायो त जेका आहे कालाबाग डैम जहिड़ो मनसूबो उहो नवाज़ शरीफ़ न ठाहे सघियो त मरियम नवाज़ जी कहिड़ी हैसियत आहे जेको उहो तकरारी कैनाल ठाहींदी ऐं उहो जेका सिंध जे पाणी ते धाड़ो हणंदी। ऐं उन खां अलावा हिन ॿुधायो त जेका आहे सिंध सदाईं जेका आहे पंहिंजे पाणी ऐं ॿियनि मसइलनि ते उथंदी रही आहे ऐं ॻाल्हाईंदी रही आहे। तंहिं करे हीअ जेका आहे उहो नवाज़ शरीफ़ खां मुखातिब थींदे ॿुधायो त पंहिंजे जेका आहे मरियम नवाज़ जेका बयानु आहे उन ते हू माना जेका आहे उहो एक्शन वठे ऐं उनखां अलावा पार्टी पॉलिसी जेका आहे वाज़ह करे। ऐं हाणे ॾिठो वञे त जेका तकरारी कैनाल जो जेको मनसूबो जेको हो उहो पंहिंजो हींअर मुल्क जे जेका सदर आहे आसिफ अली ज़रदारी पारां जेका सदारती हाउस मां जेका उहो पास कयो ऐं उन इजाज़त ॾिनी त कैनाल जेका ठहिणु घुरिजनि। ऐं उन खां पोइ जेका आहे सिंध में जेका सख़्तु रद्दमल आहे उन में जेका वधि खां वधि जेका अपोज़िशन पार्टियूं आहिनि ऐं उन खां अलावा जेके कोम्पस धुरियूं आहिनि उन्हनि जो किरदारु हो। ऐं उन खां पोइ जेका आहे पीपुल्स पार्टी ऐं नून लीग खे गॾियल तौर इहो फ़ैसिलो वापसि वठिणो पियो। ऐं पोइ पीपुल्स पार्टी हिकिड़ो यूटर्न वरितो त पंहिंजा जेका आहे कैनाल जे मुखालिफ़ अगेंस्ट बीठी। मरियम नवाज़ जो जेका बयानु आहे ॾिठो वञे त जेका उहो पीपुल्स पार्टी खे साफ़ सुथरो खीर में धोतल पेश करे रही आहे। उन जेका बयानु ॾिनो उहो माना डायरेक्ट जेका आहे उहो पीपुल्स पार्टी खे जेका टारगेट करे पई। इन मां साबित त हू पीपुल्स पार्टी खे हिन में इन्वॉल्व नथी करणु चाहे। तंहिं करे जेका सिंध जा माण्हू उनखे ख़ूब सम्झनि था ऐं जेका कैनालनि जो इशू आहे उहो दफ़न थियल आहे।